अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां वाजिद कोलाची ऐं अॼु मां रिएक्ट कंदुमि पंहिंजे सिंधी कॉमेडियंस ते जेके मूंखे घणो पसंदि आहिनि। मां अक्सर करे हिननि जा वीडियोस ॾिसंदो आहियां, डेली अपलोड्स थींदा आहिनि, डेली ॾिसंदो आहियां। सो मूंखे ॾाढी ख़्वाहिश हुई मां हिननि जे वीडियोस ते रिएक्ट करे पंहिंजे चैनल ते अपलोड कयां ऐं हिननि खे बि प्रमोट कयां। नाला ॿुधायां थो, जीअं सोराब सुमरो, अलीगुल मला, आसिफ पवर उर्फ गामू, शेरदिल गाओ, ही ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। ऐं अगरि ही जेकॾहिं मुंहिंजो वीडियो ॾिसनि था त मुंहिंजी उनखे इल्तिजा आहे, अर्ज़ु आहे त हिन वीडियो ते कॉपीराइट न लॻायो वञे। मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु एंटरटेनमेंट आहे, तव्हांजे कॉन्टेंट खे प्रमोट करणु। तव्हां बि चाहियो था त तव्हांजा जेके वीडियोज़ आहिनि घणे खां घणो ॾिठो वञनि। सो मां चाहियां थो त तव्हांजे वीडियो ते रिएक्ट कयां। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। सो हींअर सोराब सुमरो ऐं गामू जो हिकु नओं वीडियो आयो आहे। सो उनजे मां इंतज़ार में ई हुयुसि त को नओं वीडियो अपलोड थिए, मां रिएक्ट करणु शुरू कयां हिननि जे वीडियोज़ ते। सो उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। सो मां वीडियो स्टार्ट कयां थो। गामू, अलीगुल मला ऐं सोराब सुमरे जा वीडियोज़ जॾहिं बि ॾिसंदो आहे मुंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट अची वेंदी आहे। सो अगरि घणो खिलां त माफ़ु कजो। सो स्टार्ट था करियूं वीडियो खे ऐं ॾिसूंसि था। सॼे पाले में वॾो तू ई पले रहा साईं तलाव वाले तुम वालेकुम सलाम जाला वॾा माना पाले में माना पलंदा पले यार तूरा बिल्कुलु हे साईं हिकिड़ो ॾिसो मुंहिंजो बानत निकितो आहे। बानत गाॾीअ निकिरी वई आहे न बाबा, बानत न हो जंहिंमें इतबार में पैसा ईंदा आहिनि नी। अख़बार में पैसा ईंदा आहिनि जंहिंमें बातर ठानी ईंदी आहे, बातर खानी कुरंदाज़ी थींदी आहे। हिनजो जेको पहिरियों वर्ड आहे न हते आईड़े, मूंखे ॾाढो पसंदि ईंदो आहे इहो। मुंहिंजो हे आहे बांड काथे घर पियो अथई, बांड घर पियो आहे, नंबर हिन ते लिखियलु आहे, उतारे छॾियो। घणनि जो बांड अथई? हिन में लिखियलु हूंदो न, अलाए घणनि जो आहे। कुरंदाज़ी त आहे 40,000 जो बांड आहे। हिन जो त 3.5 करोड़ खां मथे हिन जो इनाम आहे। 3.5 करोड़ छा कंदे तूं? मां चवां थो 3.5 करोड़ जीअं निकिता न, हेलीकॉप्टर वठंदुमि। अच्छा। ऐं उनखे अलावा वो बंगलो वठंदुमि तराकीअ में। अच्छा। ऐं हिकिड़ी ॿी शादी कंदुमि। पहिरीं शादी काॾे कंदे? उहा वठई उहा स्पेयर में हूंदी। स्पेयर में हूंदी। उनजो त भाग लॻो आहे नी। भाग लॻो आहे? भाग साईं हाणे महिरबानी कयो। अच्छा। नंबर ॿुधाईंदा वञो, मां ॿुधायां। नंबर लिखी आवां घर? हा, नंबर लिखियल आहिनि। अच्छा। केरु लिखी ॾिनो नंबर? हे त मां पाण लिखिया आहिनि। मिलियो ॿुधा तूं ॿुधा ॾिसूं था, नंबर ॻोल्हियूं था। 3 करोड़ रुपया निकिरी आई दवा जो कमु थी वेंदो। हा साईं महिरबानी। हाणे नंबर मां एनो खणंदो तो वञा, तूं एॾो मैच कंदो वञ, भेटींदो वञ त इहो नंबर आहे हिते। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। पहिरियों इनाम फर्स्ट प्राइज मथे हेठि वचाई 0 भैया यार हिकु आहे 0 2 एती ताईं त पोता ते। हां, उन खां पोइ त 3 4 इहो बि आहे हिन में 3 4 हा 1 हा 7 7 भी आए न। ते हित 7 ओ 5 5 भी आए न। 7 5 यार वॾो ला यारी। भी आहे। आखिरी नंबर अथई 8 सलाम आहे यार, सलाम आहे तोखे। नंबर मिलियो? इहो ई नंबर तो वटि लिखियल आहे 5 0 2 1 8 3 4 1 7
528 इहो आहे तो नंबर ये लीतेला बांडे नंबर इहो ये लीतेला मां ये दमे अच्छा एडा पता बता दे तू चोरी ने तेरी वजन ओ मां चवा तो पांजे दरवाजे ते ब पुलिस वाला पियारी छड़ा ऐं थादा ते तू मां काथे लिटाया हां थादा ते तू ही मां तो मां बुथा वडी करे यार इहो नंबर त काथे कहीं खाते हो यार इहो त फोन नंबर आहे हिन जो दे दो इहो हुन जो ऑफिस वारनि जो फोन नंबर आहे बांडे जो नंबर त न आहे इहो बेटा फोन नंबर बोलो हा मज़ो त हाणे थींदो बेटा तो पता न हेडो पलियो तव्हांखे अतुल न आहे इन में जो बात तेरो आहे फोन नंबर तेरो आहे इन में बांडे नंबर त हेठि आहिनि पहिरियां मथां लिखियल हो फर्स्ट प्राइज हा पहिरियों इनाम 3.5 करोड़ रुपया हा उन जे भरिसां ई लिखियल हो फोन नंबर उहो फोन नंबर मां पढ़ियो आहे 02134175528 सुधरी न ओरो जोरो किनो कारो तू छोरे किनो मूंखे ॿुधाए छॾी हे मां हेॾो कुझु में मरां पियो अरे गूगल इसरा बिल गेट्स के यासिर हुसैन की मां बनाए छे पाए लगे असांजो कहिड़ो कमु मां बणाएसि या धीउ बणाएसि या पुटु बणाएसि असांजो कहिड़ो कमु तूं इहो पढ़ियो आहे हा मने क़ुर हेॾे मूंखे तके हे छा पढ़ियो फोन नंबर लिखियल ओए न हेॾे करे खवा हे पढ़नि था ख़बर न पवे तके हरू भरू हवाले ताके का बदे थे हेॾो न चाहतो ही क्या तो देख तो न निकला हे तो हे आऊं तो वेठो किया कुर्ती ते जे मिलो वेठो जी किना माण्हू वाया त चना के पाए गई छे तो आहे ही नहीं था जो पाकिस्तानी सुजानी आहे गामू ऑफिशियल के सब्सक्राइब कयो गामू ऑफिशियल के सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो शेयर कयो जेको वणेव कयो सो मूंखे ॾाढो पसंदि ईंदा आहिनि हिननि जा जेके वीडियोज़ हूंदा आहिनि मां चाहींदो आहियां त हिननि जे वीडियोज़ ते रिएक्ट कंदो रहां सो उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं अॻिते हली जेके वीडियो ईंदा ऐं हीअ वीडियो हींअर पहुतो आहे मुंहिंजे रिकॉर्डिंग खां अधु कलाकु आई थिंक पहिरीं सो मां हिनखे न ॾिठो मां चयो हिनखे रियल रिएक्शन जेके हूंदा मां उहे ई रिकॉर्ड कंदुमि सो इहे हुया गामू वारनि जा कॉमेडी वीडियोज़ ऐं अॻिते हली बि ईंदा रहंदा ऐं रिएक्शन कंदा रहंदासीं मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो ऐं गामू वारनि जे वीडियो जेको चैनल आहे उन्हनि खे बि सब्सक्राइब करे छॾियो सब्सक्राइब करे छॾियो जीअं असांजा सिंधी जेके ॿाहिरि आहिनि सिंधी कॉमेडियन आहिनि सिंधी स्टार आहिनि उहे अॻिते वधनि महिरबानी थैंक यू यारो यारी